खबर शामिल कंदासीं। नवाब शाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रंद जी रिपोर्ट मुताबिक़ पूरे मुल्क जियां ज़िले शहीद बेनज़ीराबाद में भी पिण करप्शन के खात्मे वारे आलमी ॾियारे के मौके ते आगाही रैली कढी वई। पूरी दुनिया समेत पाकिस्तान में पिण अॼु करप्शन के खात्मे जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। उन सिलसिले में अॼु डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन शहीद बेनज़ीराबाद मीर नादिर अली अबड़ो के अगवानी में DC हाई स्कूल का प्रेस क्लब नवाब शाह ताईं एक वॾी रैली कढी वई, जंहिंमें एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर मोहम्मद साबिर कुरैशी, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन गुलाम अब्बास गोराहो, असिस्टेंट कमिश्नर इकबाल अहमद तुनियो, ताजर इतिहाद अगवान समेत मुख्तलिफ खातन के ऑफिसरन, समाजी तंजीमुन के नुमाइंदन, साफ़िन, शहरन, कॉलेज और स्कूल के उस्तादन ऐं शागिर्दन वॾे तइदाद में शिरकत कई। DC हाई स्कूल का शुरू थियल रैली इस्पताली रोड गोल चक्रे समेत शहर के मुख्तलिफ रस्तन का थींदे नवाब शाह प्रेस क्लब पहुती। रैली में शरीक शागिर्दन ऐं ॿियनि माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड पिण हुआ, जिन करप्शन जी खात्मे लाइ मुख्तलिफ नारा दर्जन थियल हुआ। रैली की पुॼाणी ते मीडिया के नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन शहीद बेनज़ीराबाद मीर नादिर अली अबड़ो ऐं ॿियनि चयो त करप्शन जी करे हक़दारनि खे पंहिंजो हक़ नाहे मिली रहियो। उन लाइ करप्शन जो खात्मो ज़रूरी है। करप्शन मुल्क के ओॾो ई जियां खाई रही है, उन ई करे नौजवान के करप्शन जी करे पैदा थियल ख़राबियुनि बाबत आगाही ॾियण वक्त की अहम ज़रूरत है। अगवान जो वधीक चवणु हो त सरकारी अमलदारनि सां गॾोगॾु आवाम खे पिण करप्शन जी खात्मे लाइ पंहिंजो किरदार अदा करणु घुर्जे त जीअं करप्शन जो खात्मो करे आम माण्हू जी ज़िंदगी में बेहतरी आणी सघिजे।